नाज़रीन, दादलग़ारी जे ॻोठ आदम महर जे रेगिस्तान जे इलाइक़े में पंहिंजी मदद पाण तहत ॻोठ जे मुअज़्ज़िज़ अब्दुल हकीम महर पारां हलंदड़ न्यू फाउंडेशन स्कूल में कोरोना सबब घरनि में मौजूद शागिर्दनि जो होमवर्क चेक कयो पियो वञे। तफ़सील ॾिसूं था नवाज़ महर जी हिन रिपोर्ट में। जी जेकी अदी ॻोठनि हितां घर घर में वञी करे राबिया बलोच जेकी हिते जदोजहद करे पई हितां जे न्यू फाउंडेशन पब्लिक हाई स्कूल जी अदी जेकी प्रिंसिपल आहे जेकी ॻोठनि में वञी घर घर में ही मैसेज ॾिए पई हितां जा जेके ॿार आहिनि उहे तव्हांखे तालीम ॾियो, उन्हनि खे सुठी तालीम मयारी स्कूल भी आहे। जेके हिन इलाइक़े जा ॿारनि खे अदी इहा ई कोशिशि आहे त मां वठी करे अॻिते तालीम ॾियारे उन स्कूल में दाख़िला करायां। जेके अॼु हिन रेगिस्तान जहिड़े इलाइक़े अहिड़ी गर्मी में अदी जेकी हिन ॻोठ में आयल आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त अदी कहिड़ो मैसेज ॾियणु चाहे थी तव्हां ॻोठ जे इलाइक़े जे ॿारनि खे। जीअं त कोरोना जी वबा की वजह से तालीमी इदारा बिल्कुल ही बंद थिया पिया आहिनि। इन दौरान जो सिंध एजुकेशन फाउंडेशन जो MD है काज़ी कबीर साहब के हिदायतन तहत उन्होंने एक होमवर्क डिज़ाइन किया हुयो जेको उन्होंने पंहिंजी वेबसाइट ते अपलोड करण के बाद न्यू फाउंडेशन पब्लिक स्कूल भी उन्होंने पार्टनरशिप में है। तो असां उन होमवर्क जो जेका ना फोटो कॉपी कराए करे हर बार के घर घर पहुँचाइण सां गॾोगॾु उन्हनि खे घर घर पहुँचाइण सां गॾोगॾु उन्हनि खे करण जो भी तरीक़ो सिखायो वियो आहे। हाँ जो ॿियो महलो है वो इहो आहे त असां उन्हनि जा फॉलोअप वठी रहिया आहियूं ऐं 66% अलहमदुलिल्लाह असां फॉलोअप वठूं था। तो उन में असांखे इहो लॻो त असांजे ॿारनि काफ़ी हद तक जेको तालीम उन्हनि जो होमवर्क है वो कंप्लीट करे चुका आहिनि। बाक़ी जेको ॿार आहिनि उन्हनि सां असांजी टीचर्स जी जुड़ियल टीम राब्ते में आहे ऐं इंशाअल्लाह असां 100% जेका नताइज वठण जी कोशिश आहे त असां 100% ॿारनि खे लाइन आहे। हितां जे माइरूं हितां जा जेका पेरेंट्स आहिनि उहे चाहिनि था त बसि असां न पढ़ियो त असांजा ॿार पढ़ी करे छा कंदा, लेकिन असो सर अब्दुल हकीम महर साहब की कोशिशनि सां इंशाअल्लाह अचीव करे दिखाईंदासीं ऐं असांजो मिशन है असां हिते तालीम आने दिखाईंदासीं। मुझे नालो अंसार महर है, मां विलेज काजी मुगल फ़कीर महर जो आहियां। न्यू फाउंडेशन पब्लिक स्कूल आदम महर जो 2012 का अब्दुल हकीम महर साहब की मेहरबानी से असांजे इलाइक़े में खोलियो ऐं पहिरें हिकु छपरी का शुरू थियो। अलहमदुलिल्लाह हाणे तक़रीबन 35 खां 40 क्लासरूम्स वग़ैरह उनमें आहिनि। तमामु बहितरीनु स्कूल हली वियो आहे। असांजो इलाइक़ो जीअं तमामु पुरते इलाइक़ो आहे, हिन में काफ़ी अरसे खां तालीम बिल्कुलु न हुई। 2012 खां पोइ अब्दुल हकीम महर साहब वारनि जे तावन सां ऐं सेफ वारनि तावन सां तमामु बहितरीनु स्कूल हली रहियो आहे ऐं तक़रीबन असांजे इलाइक़े में हाणे 60 खां 50% शागिर्द जेके अची रहिया आहिनि। पहिरें शागिर्द तमामु घटि ईंदियूं हुयूं। 2018 जनवरी में जॾहिं पीर साहब पावर हिते आयो विज़िट कया आई ऐं पीर साहब पावर जे हुकुम तहत हाणे नियाणियूं तक़रीबन 40 खां 45 सैकड़ो अची रहियूं आहिनि, जेके अञा 50 खां 55 सैकड़ो पुठिते पियल आहिनि। असांजी कोशिशि आहे त इहे नियाणियूं बि अञा अॻिते अचनि ऐं अलहमदुलिल्लाह इंशाअल्लाह ताला असांजी कोशिशि आहे त नियाणियूं ईंदियूं पढ़ंदियूं। असांजो इलाइक़ो तमामु पुठिते पियो। उनखां पोइ IB हर साल टेस्ट वठंदी आहे जंहिंमें घोटकी ज़िले में पोस्टन हासिलु करे हिन टाइम मां कराची में तालीम हासिलु करियो ऐं NJV स्कूल में ऐं नया रहतो आहियां अब्दुल हकीम महर साहब जो, जंहिं रेगिस्तानी पट्टी में स्कूल खोले ॿारनि खे जालत मां कढियो ऐं तालीम सां नवाज़ियो आहे। उनखे बिल्कुलु मुफ़्त तालीम ॾिनी वेंदी, जितनी कंप्यूटर टेक्नोलॉजी वग़ैरह सेखारींदी, तमामु बहितरीनु इदारो हली। हिन महिल तक वॾी तालीम ॾिनी आहे। ॿार मासूम आहे। हिन महिल रेगिस्तान में तमामु तालीम पहिरीं न आई, हाणे तमामु तालीम भली आहे। ॾेरकिन जे शहर जा ॿार अॻियां अची विया, हाणे इंशाअल्लाह असां अची वेंदासीं। तमामु इंशाअल्लाह हिकु नंबर असां पहिरें नंबर ॿार असांजा ईंदा। मेहरबानी वॾी अहिड़े इलाइक़े में स्कूल खां तव्हांखे नियाणियुनि जी तालीम न आई, पीर पागार हुकुम न, उन खां पोइ असांजी तमामु तालीम नियाणियुनि जी तमामु घणी आहे। हर को ख़ुशी कंदो असां नियाणियुनि जा ॿार तमामु पढ़नि। हकीम महर जी वॾी मेहरबानी। जी अवां हितां ॻोठाणनि जा ऐं हितां जे ॿारनि जा वीचार ॿुधा ऐं हितां जी जेकी प्रिंसिपल आहे राबिया बलोच उहा घर घर होमवर्क जेके ॿारनि खे न लनि उहा बि चेक करे पई। उनजो इहो चवणु आहे त असांजी अब्दुल हकीम महर जी जदोजहद सां अहिड़े रेगिस्तानी इलाइक़े में जेके असांखे तालीम ॾिनी वञे पई इहा हितां जी साराह जोगी आहे। जीअं असांजा ॿार पढ़ी जीअं शहरनि जा ॿार अॻिते निकिरी विया नी असांजा हितां ॻोठाणा ऐं रेगिस्तान जा ॿार अॻिते निकिरी करे सुठी तालीम हासिलु करे कंहिं सुठे शोबे ऐं सुठी नौकरी ताईं पहुची सघनि।